यूसी रुक जे ॻोठ माका में मौजूद आहियां। ही जेको 2025 पंहिंजी पुॼाणी ते आहे। अचो त हिते ॻोठाणनि खां पुछूं त यूसी रुक जी 12 लख रुपया माहवार बजट जेका सिंध गवर्नमेंट जेका ॾिए थी उहा इलाइक़नि ॻोठनि में कम कराइण जा पैसा ॾिए थी। का शइ कान बरसाति में इन में दरबदर थींदा हूंदा पिया। जेका सहूलियत अचे थी त माका पाड़ो पाण इस्तेमालु करे थो छॾे पियो। असांखे का शइ कान थी मिले। के तक़रीबन 25-30 साल गुज़री विया। सिलाई मशीनियूं या लाइटियूं वग़ैरह हर शइ लॻनि बि हर को पंहिंजे पाड़े घणाए थो पियो ऐं असांखे का शइ कान मिली आहे। ताईं काई शइ न मिली आहे। असांजा जेको आहे त मींहनि में झुड़ियुनि फुड़ियुनि में गप गारनि में वतंदा ऐं घुमंदा। ठीकु। हा 2-3 साल थी विया आहिनि असां ईअं ई गप गारनि में था घुमूं। हिनखे 5-6 साल थियो आहे। सिंध हुकूमत जा मुतालबो इहो आहे त असांखे घिटियूं ॾियो, नालियूं ॾियो ऐं जेको आहे त रोड ॾियो, हर शइ असांखे तयारु करे ॾियो। त सफ़ा पेवर ब्लॉक न आहिनि। जॾहिं बि मींहुं वग़ैरह वसे थो त हिते ॿार बचिड़ा किरी पवनि था। तव्हां ॾिसो भले असांजो हीउ जेको मींहं में तिरकण थी पए थी। असांखे सिंध हुकूमत खे अर्ज़ु आहे त असांखे सुठो रोड ठाराए ॾिए। महीने में जेका 12 लख रुपया बजट जेका यूसी खे ॾिनी थी वञे मुख़्तलिफ़ ॻोठनि में तरक़ियाती कमनि ऐं कराइण जे हवाले सां कम किथे बि नथा थियनि। सिंध हुकूमत खे हिननि ॻोठाणनि अपील कई आहे त हिन जो नोटिस वठी करे असांखे पीवर ब्लॉक ऐं रोड रस्ता ठाराए ॾिना वञनि। कैमरामैन नरेश कुमार सां गॾु गोगी राम, धरती टीवी न्यूज़, लकी गुलाम शाह।